कई अकेडमी पारा असां जिन साथियुनि शहीद अब्दुल रज़ाक जी वरसीअ जे मुनासिबत सां उन्हनि जी चादर चाढ़ी आहे। उन में इहो असां सबूत ॾियणु चाहियूं था त सिंधी ॿोली हज़ार साल पुराणी ॿोली आहे ऐं शहीद अब्दुल रज़ाक सुमरो ख़ुदि उन ॿोलीअ जे हवाले सां पंहिंजी शहादत माणी ऐं उहो असां नौजवाननि जे लाइ इहो हिकिड़ो सबक़ु आहे त ॿोलीअ ते जेकॾहिं जॾहिं बि को दुश्मन वार करे त असां सिर जो सांगो बि लाहियूं ऐं उन ॿोलीअ ते कॾहिं बि जेको आहे को वार जेको आहे बर्दाश्त न कयूं। सिंध असांजी धरती आहे, उहा ॿोली असांजी माउ आहे, असां उन ते कंहिं बि हवाले सां जेको आहे बर्दाश्त न कंदासीं। शहीद अब्दुल रज़ाक जहिड़ा अमर किरदार सिंध में वरली अहिड़ा इंसान पैदा थींदा। अॼु संदसि 49 वरसी आहे। इन वरसीअ ते असां नौजवान इहो वचन कयूं था त धरतीअ ते जॾहिं बि को अहिड़ो जलाद को बि अहिड़ो फिरौन मेरियन सां ॾियारींदो घटि में घटि असां नौजवान उन सां कंहिं बि हवाले सां रिआयत न कंदासीं। शहीद अब्दुल रज़ाक सुमरो सिंधी ॿोली जो पहिरियों शहीद आहे ऐं सिंध जो बहादुर माण्हू। शहीद अब्दुल रज़ाक सुमरे खे पंजाब साम्राट पंहिंजी साज़िश तक जेको शहीद कयो, हू सिंध जो पहिरियों शहीद आहे जेको सिंधी ॿोली ख़ातिर पंहिंजे जान जो नज़रानो ॾेई ऐं सिंधी क़ौम जो घाटो ऊचो करे छॾियो। असां उन पंजाब साम्राज खे ॿुधाइणु चाहियूं था त जेके बि सिंध जा सूर्य आहिनि उहे कॾहिं बि सिंध जी आज़ादीअ तां कॾहिं बि दस्तबरदार न थींदा। असां शहीद अब्दुल रज़ाक सुमरे खे सुर्ख सलाम पेश कयूं था ऐं खेसि जल्द से जल्द पंहिंजी सिंधी ॿोलीअ ख़ातिर पंहिंजी जान जो नज़रानो